दोस्तों, सुल्तान महमूद गज़नवी पंहिंजे दरबार में वेठो त उन वटि हिकिड़ो शिकारी आयो। उन जे हथ में पखी हुयो हिकिड़ो चकोर पखी तव्हां बि ॾिठो हूंदो। त सलाम अलैकुम कई, वालेकुम सलाम जो जवाब मिलियो। हिन शिकारी अर्ज़ कयो त साईं मूंखे पंहिंजो पखी विकिणणो आहे। सुल्तान महमूद गज़नवी चयो त सही आहे, ॿुधाए क़ीमत। त हिन क़ीमत कुझु माना ज़्यादा करे ॿुधाई। त सुल्तान महमूद गज़नवी पुछियो, बाबा जेको आम पखी आहे न उन्हनि जो क़ीमत आहे, तूं ओतिरो ॿुधाए, तूं हिन जो ज़्यादा क़ीमत छो थो ॿुधाए, हिन में कहिड़ी ख़ासियत आहे? त उहो शिकारी चवणु लॻो, साईं हिन मुंहिंजे चकोर में, हिन पखीअ में हिकिड़ो अहिड़ो ख़ासियत आहे। उहो ख़ासियत इहो आहे त मां जिथे बि शिकार करणु वेंदो आहियां, शिकार कंदो आहियां, त उते पंहिंजो ॾियारीअ ॾींदो आहे न, त उते हिन खे मां चकोर खे ॿधंदो आहियां। जॾहिं मां हिन खे ॿधंदो आहियां त अहिड़ो अहिड़ो मिठो मिठो आवाज़ ऐं मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहे, ॿोलींदो आहे त हिन जे आवाज़ ऐं हिन जे ॿोली ते इलाही पखियूं ईंदा आहिनि, हिकु जाइ ते जमा थींदा आहिनि ऐं मां पोइ शिकार कंदो आहियां। मुंहिंजी शिकार जाम थींदी आहे। चई अच्छा, चई हा सही आहे ॻाल्हि आहे। ॿियो हिकिड़े छोकिरे खे चई, नौकर खे चई, हिन खे जेतिरा बि पैसा घुर्जनि हिन खे तूं ॾे। साईं हिन पंहिंजो मुंहं सां जेको पैसो चयो, हुन सुल्तान महमूद गज़नवीअ जे नौकर पैसा हिन खे खणी ॾिना। हिन पखी वरितो। सुल्तान महमूद गज़नवीअ उते ई छा कयो त पखीअ खे माना ठगा जो तरार कढियईं। धड़ सिसीअ खां धार मुंडी वञी हुते किरियोसि, धड़ वञी हुते किरियोसि। त उन शिकारीअ खां छिरक निकिरी वियो। चई सही, हे मुंहिंजो प्यारो पखी, दोस्त पखी हुयो ऐं तव्हां महांगे भाव सां ख़रीद बि कयो, तव्हां हिन खे ज़िब छो कयो, ईअं छो कयव? सुल्तान महमूद गज़नवीअ चयो, जेको धारियनि सां गॾिजी ऐं पंहिंजनि खे माराए, पंहिंजनि खे फासाए, उनखे कोई हक़ न आहे हिन दुनिया में जीअण जो। बाक़ी दोस्त पाण सियाणा हो। मौला तव्हांखे सलामत रखे। वीडियो खे अॻिते शेयर कयो, तव्हांजी महिरबानी थींदी।